दोस्तों अॼोकी अख़बार में छा थो लिखनि में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां महिमान दोस्त आहे सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन मज़र ख़ासकर साहब तव्हांखे सां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अॼु अहम ख़बरूं सां अख़बारूं भरियलूं आहिनि ऐं महांगाई बिल्कुलु चोट ते चढ़ी वई आहे। नाज़ुम जोखे जो मसइलो बि आहे। उन सिलसिले में रोज़ानी पंहिंजी अख़बार लीड बॉक्स कयो आहे। जीअं क़तलु थियो आहे हुनखे क़तल खे माना बाक़ाइदगी सां खयूं थी अचे। लीड बॉक्स में आहे त नाज़ुम जोखियो क़तल केस में MP इल्ज़ाम अवैध जो रिमांड ठाह लाइ कोशिशूं जांच कमेटी क़ाइमु। वज़ीर आला मक़सूल जे तरे ते पहुतो। MP जी रुकनियत ख़तमु करण खां वॾी ॻाल्हि न आहे। इंसाफ़ अहम आहे। अणधरी जांच थींदी। मुराद अली शाह थो चए। ऐं सिंध सूदो परॾे में बि रद अमल गिलासगो में एहतजाज मुख़्तलिफ़ अॻवान तरे ते पहुता आहिनि। ऐं वरी वफ़ाक़ी हुकूमत जो बयानु बि आयो आहे त नाज़ुम जोखियो ऐं औरत जे क़त्ल में बिलावल जा वेझा माण्हू मुलविस आहिनि। ऐं जाम हाउस ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा वॾेरा मक़सूल जे तरे ते पहुता आहिनि। सख़्तु एहतजाज बैदि वापसि विया आहिनि त हींअर ई राजू करे छा हाल आहे हुनखे हेठि मथे कयो। वरी असां मक़सूल जी जेका बेवा उनजो बयानु साम्हूं आयो आहे त मुड़ुस जे खून सां इंसाफ़ लाइ पाण विढ़ंदसि। बेवा शीरीन पखीअ लाइ मुंहिंजे जानीअ खे मारे छॾिन। अमीरनि खां नथा ॾियूं असांजे वोटनि सां ई उहे इक़्तिदार में अचनि था। मुड़ुस हक़ लाइ आवाज़ु उथारियो। शिकार खां रोकण ते खेसि तशदुद करे मारियो वियो। मुंहिंजे मुड़ुस जे कातलनि खे बि ईअं मारियो वञे जीअं नाज़िम खे मारियो वियो। चेथार सूरत हाल सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं सिंध में लाकानून ते हद थी वई आहे। हिकिड़ा चूंडियल नुमाइंदा हिकिड़ो लाखाने जो वाक़ियो थियो असां जेको आहे हर वारे मुख़्तलिफ़ तव्हांजे प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि कंदा आहियूं। वरी अॼु बि इहा ॻाल्हि कयूं था त सिंध अंदरि मुकमल जेको आहे सो हुकूमत जी नाइबी जी इंतिहा आहे। सिंध जो वाहण वस्ती शहर ॻोठ झर झंग उहो को बि इलाइक़ो न आहे जिथे कंहिं नौजवान गभरूअ खे कंहिं औरत खे कंहिं चीरासन खे क़त्ल नथो कयो। माना सिंध में जेका अनारकली पैदा थी आहे अनारकी त उहा इंतिहाई ख़तरनाक हद ते पहुची वई आहे ऐं लाक़ानूनियत जी इंतिहा आहे जंहिंजो ई नाज़िम वारो वाक़ियो बि उन सिलसिले जी कड़ी आहे। सिंध में हिकिड़ो माफ़िया कल्चर वारो राज पैदा कयो आहे। पीपल्स पार्टी जेका जमहूरियत जी दावूं कंदी आहे उनजी जमहूरियत इहा आहे ऐं हुननि जे मुंहं ते चढ़ियल पर्दो जेको आहे सो लही वियो आहे। ऐं नाज़िम जोखे खे जेको क़त्लु कयो आहे या जेको वाक़ियो पेश आयो आहे सिर्फ़ु उहो मज़मत जेको न आहे पर इंतिहाई नाइंसाफ़ीअ जी इंतिहा आहे ऐं ज़ुल्म जबर जो जेको दौरु आहे उहो माना नेठि त हुनजी पुॼाणी थींदी। हीअ जेके वॾेर का ॿार आहिनि या जागीरदारनि जा ॿार आहिनि इहे बिगड़ियल माना हीअ ग़रीब खे ॼण इंसानु सम्झनि ई कोन था। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजे ॻोठ जे भरिसां तव्हां फेरिंग कंदव या जंहिं इलाइक़े में तव्हां फेरिंग कंदव उते मासूम नंढड़ा ॿार रांदि खेॾनि था घुमनि था। तव्हां जेके ॿाहिरां अरब वठी उन्हनि खां फेरिंग कराईंदव कंहिं मासूम नंढड़े ॿार खे गोली लॻी वञे उनजो केरु ज़िम्मेवार आहे। जेकॾहिं हू लिखियलु पढ़ियल बाशऊर माण्हू हो त एहतजाज करणु हुनजो हक़ हो। माना हुन जेकॾहिं उते एहतजाज कयो त बाबा तव्हां हीउ जेको कयो था हिकु त पखी वेचारा जेके अचनि था ॿाहिरां उॾरी सिंध में उन्हनि खे मारणु इंतिहाई ॾोह आहे ऐं ग़लति अमल आहे। उनजे बावजूदि हू उन्हनि खे चए थो त असांजा ॻोठ असांजा घर भरिसां आहिनि तव्हांजूं गोलियूं असांजे मासूम ॿारनि खे लॻी सघनि थियूं तव्हां हिते शिकार न कयो। हुनजो इहो ॾोह जंहिं तव्हां हीउ माना हिकिड़ो MPA सम्झी ईअं थो सम्झे त सॼे मुल्क जो मालिक हुआ अच्छे कारे जो मालिक हुआ हुनजी मर्ज़ी आहे। माना हुनजो ॾोह इहो त हुनखे माना सिर्फ़ु बि झॾियईं त तव्हां हीअ ज़ुल्म नाइंसाफ़ी छो था कयो। माना हीअ हुनखे बर्दाश्त नथा करे बर्दाश्त ऐं हुनखे खणाए हुनजे वारसनि जे अॻियां खणी विया आहिनि हुनखे तशदुद करे गोलियूं हणी मारे था छॾनि। सिंध जो वॾो वज़ीर सिंध जो वॾो वज़ीर पाण खे वॾो चालाक थो सम्झे माना ॼण गुॾो आहे ॼण माना करप्शन जो माहिर माण्हू ॼण थी उते वञी तॾहिं ते पहुचे थो मुराद अली शाह त हुननि खे माना बावण थो कराए त मां तव्हांजो हमदर्द आहियां हीअं आहियां हूअं आहियां हुनजी मोतरी MPA जी का ॻाल्हि कान्हे सिर्फ़ु हीउ अकेलो MPA आहे। सिंध में जेके बि पीपल्स पार्टीअ जा MPA आहिनि हुनमें अक्सरत अहिड़नि MPAनि जी आहे जेके माना SH खां वठी DSP ताणी SP ताणी सिर्फ़ु पुलिस जो कार रखंदा आहिनि इन लाइ त माण्हुनि जी ॿध छोड़ कयूं माण्हुनि खे क़त्ल करायूं माण्हुनि खे अगवा करायूं। अचूं था रोज़ानी कावश तरफ़ रोज़ानी कावश जो लीड बॉक्स सुपर लीड सॼी भरियल आहे महांगाई सां
पेट्रोल खां पोइ बिजली बि वधीक महांगी, क़ौमी असेंबली सीनेट में एहतजाज, हंगामो, चोर चोर ऐं शेम जा नारा ऐं खंडु 140 रुपयनि खां मथे जेको आहे विकिरो थी रही आहे सॼे मुख़्तलिफ़ शहरनि में, सॼे पाकिस्तान में बल्कि 150 खां वधी वई आहे। ऐं वरी चए थो वज़ीर आज़म चए थो सिंध में शुगर मिलूं बंदि थियण सबबु खंडु महांगी थी, दुनिया में महांगाई आहे, असरु त पवंदो, पाकिस्तान आसमान ते न आहे वज़ीर आज़म। हीअ एॾी नाहिनत जी हद थी वई आहे जो हर शइ महांगी पेट्रोल थिए थो, पर उन खां पोइ महांगाई केतिरी थी वधे, उन ते कंट्रोल करण लाइ तयारु न आहिनि। का हुकूमत नाले का शइ न आहे, जंहिंखे जीअं वणे थो तीअं उहो कंदो थो वञे ऐं का सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त माण्हुनि जो आख़िरकार जियापे थींदो छा? जियापे थींदो, जियापे जो सबबु हूंदो आहे इहो ई त माण्हुनि खां जेकॾहिं रोज़गार खसींदा, माण्हुनि खे 2 वेलनि जी मानी न मिलंदी त माण्हू मजबूर थी वेंदा त माना ॿाहिरि निकिरनि, एहतजाज कनि, हिक ॿिए खे जेको आहे सो मारनि, अगवा कनि, धारा फुरूं चोरियूं इहे सभु ॾींहं ॾींहुं वधंदी थियूं वञनि। महांगाईअ जो मक़सदु इहो आहे त हिकु महांगाई अहिड़ी हूंदी आहे जेका महांगाई हुजे, शयुनि जा अघ ॿी अहिड़ी महांगाई आहे जेका हथरादू महांगाई। असां वटि घणो जेको नाप आहे उहो हथरादू महांगाईअ जो, माना हिक ई हंधि का बि अहिड़ी शइ कान्हे जंहिंजा 3-3, 4-4 अघ मुक़ररु न हुजनि। माना छा पतो थिए, माना ॼण मुल्क में न के अदालतूं आहिनि, न की मुल्क में ऑफिसर शाही आहे, न मुल्क में हुकूमत आहे, ख़बर न आहे त थी छा रहियो आहे ऐं ईंदड़ वक़्त में छा थींदो। ग़रीब खे जेको आहे 2 वेलनि जी मानी खाइण लाइ जेको आहे सो एतिरो माना अटो कोन्हे जो हुनजे घर में जेको आहे चुल्ह ॿरे, ऐं जेकॾहिं अटो आहे त उहो 70 रुपया किलो आहे। हाणे 70 रुपया किलो जेको 500 रुपया ॾिहाड़ी मज़ूरी कमाए, उहो ग़रीब केॾां 2-3 किलो अटो वठे, भाॼी वठे, गिहु वठे, मिर्च वठे, खंडु वठे, चांहि वठे, छा कंदो आख़िर ग़रीब? ग़रीब वीचारे जो जीअण जेको आहे जंजाल अचूं था रोज़ानी सोबत सोबत जी सुपर लीड ख़बर आहे शहबाज़ शरीफ़ बिलाल भुट्टो सां फ़ोन ते राब्तो, महांगाई खिलाफ़ पार्लियामेंट अंदरि ऐं ॿाहिरि भरपूर एहतजाज जो इतफ़ाक़, इमरान ख़ान अवाम खे तकलीफ़ में विझी छॾियो आहे, इहो चए थो बिलावल भुट्टो साहिबु। ऐं वरी मौलाना फज़ल रहमान जेको आहे PDM जो इजलास घुरायो आहे। उन खां सवाइ तहरीक कालदम तहरीक तालिबान हुकूमत में ॻाल्हियूं जारी आहिनि, तालिबान जो कैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो आहे। हीअ कहिड़ी हुकूमत आहे कालदम तंज़ीमुनि सां जंहिंखे पाबंदी थी हणे, डिक्लेयर थी करे त तव्हां दहशतगर्द तंज़ीमूं आहियो, पोइ बि ॻाल्हियूं कनि था। माना हीअ हिन खे हथ सां मुल्क खे दहशतगर्दनि जे हवाले करणु था चाहिनि। दहशतगर्दनि जे हवाले कनि था या नथा कनि, पर असां वटि पाकिस्तान ठहियो ई जेको आहे सो मज़हब जे नाले ते आहे ऐं असां वटि जेको आहे सो मज़हब जे फ़िरक़नि ऐं मज़हब खे जेको उभारियो वेंदो आहे, माना उन ते ई घणे भाङे सियासत कई वेंदी आहे। हीअ कालदम तंज़ीम जो सॼो मसइलो बि इहो आहे त कालदम तंज़ीम खे ॿाहिरि कढी धरणा हणनि, रैलियूं कराइण, हाणे मुल्क जो वज़ीर आज़म थो चए त अॻिते हली असांजो चूंड इताद हिन कालदम तंज़ीम सां थींदो छा, माना परदे जे पोयां ॼण थी वियो आहे त ईंदड़ इलेक्शन जो सॼो सिलसिलो आहे त ईंदड़ इलेक्शन में नवां इतादी हुजनि, नयूं जेको ॻाल्हियूं हुजनि, नयूं जेका सो मोर्चा हुजनि। हाणे हीअ ऐं ताहिरुल क़ादरी नओं इताद ठाहींदा, जेका कालदम तंज़ीम आहे उहे पंजाब में इलेक्शन अलॻि विढ़ंदा, काफ लीग अलॻि विढ़ंदी ऐं तहरीक इंसाफ़ अलॻि विढ़ंदी, वरी जहांगीर तरीन माना हूंदो PTI में, पर ग्रुप हुनजो अलॻि इलेक्शन विढ़ंदो। माना इक़्तिदार जी रांदा, न हुननि खे ग़रीबनि सां हमदर्दी आहे न दिलचस्पी आहे। अचूं था रोज़ानी जिजल तरफ़ त रोज़ानी जिजल जे 3 नंबर सुफ़े ते अहम ख़बर आहे त नुसरतो जे प्राइमरी स्कूल जी इमारत तबाह, चापड़ किरण सबबु 5 ॿार ज़ख़्मी, नई बिल्डिंग जुड़ी न सघी। 1.5 सदी अॻु जी क़ाइमु कयल इमारत आहे जंहिंजी हालत इहा आहे त हीअ स्कूल ॿारनि खे ठाहे जे लाइ तयारु न आहिनि। जंहिं सबबु इमारतूं जेको आहे ॿारनि जा दुश्मन बणिजी वियूं आहिनि ऐं हर वक़्तु हुनजो ख़ौफ़ जी जेका तलवार आहे हुनजे मथां लश्कर रहे थी। पर सिंध के तइलीम खाते खे अरबनि खरबनि जी बजेटूं मिलनि थियूं, ख़बर न आहे उहे बजेटूं वञनि कारे थियूं जो असांजे स्कूलनि जी हीअ हालत थी आहे जो असांजे स्कूल जो जेको मेन स्कूल आहे, आम स्कूल हिकिड़ो पासे कोन जो बि न आहे, शहर जो मेन स्कूल आहे, उन सां इहा हालत आहे। सॼी सिंध जे स्कूल सां कहिड़ी हालत हूंदी, जेके ॿाहिरि में स्कूल आहिनि उन्हनि सां हालत छा हूंदी? मेन प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग इनखे 10-12 साल इंतिहाई ख़तरनाक करार ॾिनो हुयो ऐं उन खां पोइ वरी मेन प्राइमरी स्कूल जी नई बिल्डिंग मंज़ूर थी, जंहिंखे माना हुनजो कमु हले पियो थो, हुनखे 9 महीना थी विया आहिनि। इन कम खे हिननि खे 5 महीननि में मुकमल करिणो, 5 महीननि में स्कूल खे हैंडओवर बिल्डिंग करणी ऐं उहो 5 महीननि जे जॻह ते 9 महीना मुकमल थी विया आहिनि।
बिल्डिंग जी मुकमल बजट अची वई आहे माना एजुकेशन वर्क्स जे कामोरनि जी नाहेली ऐं ठेकेदार जी नाहेली आहे जेके हिन महिल ताणी 9 महीननि ताईं हुन बिल्डिंग खे मुकमल न आहिनि कयो हाणे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं ॿार कंहिं रोज़ चापड़ किरंदा चवंदा अॼु बि किरिया आहिनि कल्ह बि किरिया आहिनि मासूम ॿारनि जी माना थोरो हुननि खे जेको थियो त माना गुलनि वांगुरु हुननि ॼण कुमाए ॾींदा हुननि खे जे थोरो वधीक धकु लॻी वियो त ख़ुदा न करे त कंहिंजो ॿार हिन दुनिया मां हलियो वञे त उन घर जी उन वालदेन जी छा हालत हूंदी माना हुनजो को ज़िम्मेवार केरु आहे माना इंतिज़ामिया वरी बचे थी ॻाल्हि इंतिज़ामिया अहिड़ी नाहिल आहे मां जेकॾहिं सुभाणे को ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो हाथ सोचे त हीअ सभु मुतबर निकिरी ईंदा वठ वठा कंदा मज़ूरतूं कंदा हीअं थी वियो हीअं हिन महिल ताणी हुननि खे सुजाॻ थियण जी का ज़रूरत ई ॼण कोन्हे महिरबानी मदर कासिम साहिब असांजो प्रोग्राम पूरो थियो नाज़िम जोखे जे क़त्ल केस जेको आहे हुन जाम अवेस केरु मामला पेश कयो वियो आहे बाक़ी जेके जवाबदार आहिनि उहे अञा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि आख़िरकार बाक़ी जवाबदार MNA बि आहे उन जा गार्ड बि आहिनि उहे गिरफ़्तार छो नथा थियनि ऐं हिनखे इन ते सरकारी प्रोटोकॉल छो थो ॾिनो वञे हिकिड़ो इहो वॾो सवाल निशान आहे छाकाणि त ख़ुदि पीपी जेके हुकूमत आहे उनजो इहो जेको MP आहे उनजो हिसो आहे ऐं जेको आहे वज़ीर आला उते पहुतो आहे पर इहे ॼण त हथकंडा इस्तेमालु कया था वञनि जीअं शहीद नाज़िम जोखे जो खून विराए कान वञे पर सॼी सिंध हिकु पासे ॿिए तरफ़ सरापा एहतजाज बढ़ियल आहे ऐं उमेदु आहे त सॼी सिंध ईअं बक़ाइदा जदोजहद कंदी रहंदी ऐं शहीद नाज़िम जोखे जे खून सां इंसाफ़ थींदो सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिर पर इजाज़त अल्लाह भाई